सिंध धरतीअ जे रंगनि जो त को काथो ई नाहे। हिन जी सकाफ़त जा सवें पासा आहिनि, रिली ऐं अजरक जियां जरकंदड़। हूअं त हितां जे माण्हुनि जा किरत के ई आहिनि, पर ॿियनि खे रिझाइण वारो कमु को सवलो नाहे। पंहिंजो पाण खे फना करणु हर माण्हूअ जे वस जी ॻाल्हि नाहे। सिंध जा माण्हू ॼाणनि था त साज़नि खे सींगारे उन्हनि आॾो वाजट कंदड़ मंगणहार फ़क़ीर केॾा न दिलबर आहिनि। पंहिंजनि सूरनि खे दोलनि, ढोलकनि, शरनाए ऐं अलगोज़े जे आवाज़नि में दफ़न करणु को हिननि खां सिखे। ॿियनि जे अंदर में पूरियल ख़ुशियुनि खे जीआरे चहिरनि ते आणण वारो कमु हिननि जहिड़ा इंसान ई करे सघनि था। जॾहिं त शादियुनि मुरादियुनि में सेहरा ॻाईंदड़ औरतूं बि समाज में ख़ुशियूं विरहाइण वारे कम में रुधल आहिनि ऐं खेनि मिले थो त रुॻो कुझु ॾोकड़, जिन सां उहे पंहिंजे ज़िंदगीअ जे ॾीए खे जलाए रखण लाइ तेल बि मस ख़रीद करे सघनि था। अॻ में ॻाल्हि मंगणहार फ़क़ीरनि जी। सिंध में मंगणहार फ़क़ीर शायदि उन वक़्त खां ई मौजूदु आहिनि जॾहिं हिन धरतीअ जे कननि पहिरियों साज़ ॿुधो हूंदो। हिते जनम वठंदड़ ज़िंदगीअ खे लुत्फ़ जो अहसासु थियो हूंदो, को गीत रचियो हूंदो, वजूद मस्त थिया हूंदा। हिननि जा नाव अलाए कहिड़ा रहिया हूंदा, पर मौजूदु तारीख़ इहो थी ॿुधाए त ही अक्सरियती तौरु मंगणहार सॾिबा आहिनि त किथे लंघा ऐं दोलारी कोठिया वेंदा आहिनि। हिननि जे कम जी अज़मत खां कंहिं बि दौर में को बि इनकारी नाहे रहियो। बादशाह ऐं राजा नगारनि ते पंहिंजी हशमत ॾेखारण जा ऐलान कराईंदा हुआ त मस्ती ऐं सरमस्तीअ वारा साॻियनि ई नगारनि सां रद ॾेई मोहबत जा न्यापा गुंजराईंदा हुआ। आवाज़नि खे बि साज़नि दिलि जो रस्तो ॾेखारियो। इहो सभु कमाल कुदरत हिननि इंसाननि जे हिसे में ॾेई छॾियो ऐं पोइ इहो फैज़ ॿियनि माण्हुनि बि माणियो। दुनिया ॻाइण वॼाइण जे तर्ज़ुनि सां भरी पई आहे। हर कंहिंजी पसंदि पंहिंजी पंहिंजी रही आहे। सिंध जो पंहिंजो रंग ऐं ढंग आहे। कराचीअ खां कमू शहीद ताईं मंगणहार फ़क़ीर पंहिंजे किरत में नज़र ईंदा। थोरो घणो लहजनि में फ़र्क़ु हूंदो, लिबास में मामूली तब्दीली हूंदी, पर असर जी ॿोली हर कंहिंखे हिकु जहिड़ी महसूसु थींदी आहे। कचो हुजे या पको, थर हुजे या पहाड़ी इलाइक़ा, शहर हुजनि या ॻोठ, सिंध अंदरि मंगणहार फ़क़ीर मौजूदु रहिया आहिनि ऐं अॼु बि उहे पंहिंजे किरत सां रुधल आहिनि। के साधन सां सुरूर पखेड़ीनि था त के आवाज़ सां माहौल खे मंडीनि था। सिंध जो लोक हिननि लोकनि जी किरत खे अॼु जे दौर में बि पाण खां परे करण लाइ तयारु नाहे। हिननि जी मौजूदगी ज़िंदगीअ में तेज़ी आणे छॾे थी। सखन में रहंदड़ ही मंगणहार फ़क़ीर शौकत अली मंगणहार पंहिंजी मालूमात आधार ॿुधाए थो। जॾहिं ॻोठी ॾाढो आदम, ॾाढी हवा, इंसान पैदा थिया त ज़ातियूं थियूं। जंहिंजो किरतो हुयो उनखे खे रखणु मिली वियो, लोहर खे लोहर मिली वियो। इहे किरतो असांजो मंगणहार इहो असुल खां वठी वॾा असांजा 500 साल थी विया हिन कम खे। पोइ पहिरियां जेके हुया साज़ उहे नंढड़ा हूंदा हुआ, उहे नंगारा हूंदा हुआ वॾा, उहे वॼाईंदा। उहे फिरंदा पोइ उन खां बाद में ही शरनायूं। अच्छा, पहिरियों कहिड़ा साज़ हूंदा? नंढड़ी शरनायूं हूंदियूं, उहे असांजा वॾा पटकनि में ई पलमल जा पटका ॿधंदा, उन में ट्रुंबे ऐं वॼाईंदा। नंगारा हूंदा, उहे घोड़नि ते रखिया हूंदा, हुते वॼाईंदा। उन खां पोइ ज़मानो फिरंदो आयो, पोइ वॾियूं शरनायूं बियूं, नंढियूं बियूं, आख़िर में हीउ जेको मुतो आहे ऐं हीउ बीन आहे, इहा जेके असांजे घर मां निकिती आहे। मुंहिंजे पीउ जानण फ़क़ीर नालो हुयो, जंहिंजो किताब में बि बयानु आहे त जानण वाजा वॼाया, खानण पटिया गाना पाता, पहिरें दर्जे में। उहो किताब अञा ताईं लेबॉर्ट्री में असांजो पियो आहे, लाइब्रेरी में। जी साईं। अच्छा, मंगणहार जो नालो कीअं पियो या ज़ात कीअं पई? साईं, मंगणहार हिकिड़ो ख़ुशीअ जो इज़हार आहे। शादीअ में माना ढोल वधो, माण्हू ॾिसंदा हुआ छा आहे भई शादी आहे। पोइ इन हिसाब सां उन ज़माने खां वठी असांजो किरतो, असांजा वॾा बुज़ुर्ग 500 साल थी वियो आहे हिन कम खे। अच्छा, इहो जेको मंगणहार वटि जेका साज़ आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा साज़ इस्तेमालु कंदा रहिया आहिनि? असां इहे हिन दौर में जेके पहिरियां साज़ आहे उहे ख़तमु थी विया। उहे कहिड़ा? उहे नगारा हुयो, वॾियूं शरनायूं हूंदियूं, उहे वॼाईंदा। वरी नंढड़ियूं उहे पटके में तव्हांखे पहिरीं ॿुधायो मां त उहे हूंदा। उन खां बाद में वरी हे असांजो चाचो सचर नालो, उहो ड्रखाण को कमु बि कंदो। उन पाण लाहे दोल मुतो हीअ बीन, उन इब्तिदा भिटाई साईं ते मामन जुड़े साईं, हिननि जे अॻियां इब्तिदा कई।
हिननि साज़नि जी। हिन में सिंध में कोई बि मंगणार न आहे त जेको चवंदो त हे कूड़ थो वणे पोइ साबित थी असां ॾोहारियूं। असांजे पीउ जो फ़ोने में रिकार्ड उहो बम्बई खां करे आयो, उहो बि असां वटि मौजूदु हो, हिन वक़्तु न आहे त किताब लेबॉर्ट्री में आहे। ॿुधी साईं। अच्छा, जेको हीउ तव्हां कमु कयो था हाणे ताईं, इहो जेको आहे शुरू खां वठी तव्हांखे मुआवज़ो कीअं मिलंदो, अॻे कीअं मिलंदो, हाणे कीअं थो मिले? पहिरियां ज़माना जेके हुया हिन कम जी वॾी इज़त हुई, न को रेडियो हो, न को टेप हुई, न का टेलीविज़न हुई। हिननि जो कोन ते माण्हू वाजा ॿुधंदा हुआ, रागणी ॿुधंदा, भिटाई साईं जी कोयारियूं ॿुधंदा, वेही फरमाइश कंदा। उन खां पोइ ज़मानो बदिल वियो, टीवियूं अची वियूं। हाणे हिन वक़्तु त वरी ईका साउंडनि शादियुनि में वॼनि था। असांजो कमु थोरो पोइते आहे। ऐं जेको मुआवज़े जो तरीक़ो अॻे उहो कहिड़ो हूंदो? उहो साईं ज़मानो सस्तो हो, पोइ उन में मुआवज़ो असांखे घर जी मोखा असांजे राज हूंदा हुआ ठहियल, आइतिया हुया, असां उन्हनि वटि वेंदा हुआसीं। पोइ उहो असांखे मोखा बि ॾींदा, घोर बि ॾींदा। गुदर सफ़र असांजो थी वेंदो। अच्छा, मोखे में छा पैसा ॾींदा या अनाज ॾींदा? पैसा साईं, पैसा बि ॾींदा। पोइ अनाज वरी असांजे ॿारनि में जेके मंगणार वेठा उन्हनि खे वरी पंहिंजी आइती ॿधल हो, 12 महीने माना फसल रहे थो पियो, 6 महीने लहे थो कणिक जो या सारनि जो, उन्हनि खे मंगणार खे मिलियो वेंदो। अॻे बाजर जूअर दाल बि मिलंदी? हा हा, आड़ती तौरु मिलंदी? जी जी साईं जी। उहो हाणे ज़मानो उहो ख़तमु थी वियो। हाणे वरी ॿियो ज़मानो आहे पंहिंजो। हाणे हे असां दुकान लाइ कढी वेठा आहियूं, पंहिंजो गुज़र सफ़र थिए थो पियो। बाक़ी ॼणो इहो आहे त कंहिं बि हुकूमत में असां खां पछो कंहिं बि कोन। अच्छा, हाणे तव्हां जेको पाण चवंदा शादियुनि ते, सिंध में शादियुनि जो कल्चर पुराणो रहियो आहे, त जेको हीउ तव्हां दोल ऐं शहनाई जी वजहत कयो, त इहे मर्दनि जे प्रोग्रामनि में कयो या औरतुनि जे प्रोग्रामनि में तव्हांखे वठी? में बि रवाज़ु आहे, मेहंदी लॻे थी भई, लवण जो टाइम आहे, या असांजूं सिंधियुनि जूं रस्मां त घणियूं आहिनि। कंढी पटण हलंदा बि मंगणार खे उथारंदा, हल जो मेहंदी लॻंदा बि मंगणार खे उथारींदा त बाबा हल मेहंदी थी लॻे। हर माना असां सुगन में जेके असांजा सिंधी वरसे जा सुगन आहिनि उन्हनि में असांखे घुराए वञे थो। ऐं जेको औरतूं आहिनि तव्हां जूं, उहे कहिड़ा कहिड़ो कमु कनि? साईं उहे घणो पंहिंजो घर में ई आहिनि। सेहरा ॻाइण वारो? सेरनि वारियूं? हा, सेरनि वारियूं ॿियूं बि घणियूं आहिनि साईं। माना उनमें सिर्फ़ु मंगणहार न आहिनि, मुख़्तलिफ़ ज़ातियूं बि? सॼियूं ज़ातियूं आहिनि, वॾियूं ज़ातियूं, हर कोई। अहमियत त तव्हांजी ज़ात वारनि खे ॾियंदा? असांजो भला हूंदी सेरनि वारी ॿी क़ौम जो नालो असांजो ई हूंदो। माना ज़ात कहिड़ी बि हूंदी, ॻाईंदी चवंदा इहो मंगणहार? जी जी जी, कमु विरसो जो असांजो आहे। इन न विरसो त ज़ाहिर आहे सॼो सुठो सकाफ़ती विरसो आहे। ऐं ॿियो इहो त जेको हीउ तव्हां हाणे तव्हां वटि हीउ शरनाए आहे, हीउ शरनाए सॾबी न, इनखे वॼाइण में सिखण में केतिरो वक़्तु लॻे? साईं हिनखे सिखण में इंसान जो दिमाग़ आहे हिकिड़ी हुनर 2 सालनि में बि सिखी वेंदो आहे। इंसान जो दिमाग़ आहे जो साल में बि सिखी वञे। 20 सालनि में उस्तादनि जी ख़िदमतियूं थींदियूं। हाणे उहो कल्चर सिखिया जो रहियो ई न आहे। अच्छा, तव्हां ज़ाहिर वॾो वक़्तु थियो आहे, तजुर्बो अथव, हीअ जंहिं महिल तव्हां वॼाइण वञो था, ज़ाहिर आहे साह बि ॾियो था, त दिमाग़ में उहा धुन जेको आहे कीअं तव्हांजी ठहे थी? उहा धुन जेको आहे फूक वसीले तब्दील थिए थी तव्हांजी? साईं फूक जी, हे असां जेकी बि धुन कढंदासीं या रागनी कढंदासीं त उहा फूक जे ज़रिए कढंदासीं। तव्हां सोचींदा उहा धुन? हा भई, कंहिं फरमाइश कई पुराणे माण्हू कनि त कोन था, पर किथे ॿुधण वारा आहिनि, भई रागणी ॿुधायो, राणो ॿुधायो, त राणे जो कल्चर जेको आहे असांजो उहो फूक जे हिसाब सां निकिरंदो आहे। ॿी अंग आहिनि, हिननि अंगनि मां हा साह जे ज़रिए हर धुन सां हिन मां कढी वेंदा आहियूं। अच्छा, घणे पांगे तव्हांखे कहिड़ियूं शयूं ॿुधणु चाहींदा आहिनि माण्हू? असांखे साईं हाणे त इहे गाना रहिया आहिनि चमन जा या बलोची आहे, इहो रहियो आहे। वञी बाक़ी जेके अॻूणा माण्हू हुआ उहे वेही बाइकाइदे वाजा ॿुधंदा, छो त उन महिल अहमियत हिन कम जी, ॿियो न टीवी हुई, न का टेप हुई, फ़ोननि जो जान, उन वक़्तु असांजे शोबे जी इज़त सुठी। सेरनि मां तव्हांखे कहिड़ो घणो माना वधि में वधि कहिड़ी शइ तव्हांखे ॿुधी वई आहे अॼु ॾींहं ताईं? मक़बूल तरीन जेको आहे शइ कहिड़ी आहे जेकी मंगणहार हिननि शहनाई ते ॻाई हुजे? सेरनि वारियूं? हा, सेरनि में या ईअं तव्हांजी माना मक़बूल तरीन शइ कहिड़ी माण्हू ॿुधंदा रहिया? न्यू जेके ॿुधंदा आहिनि असांजे लोटो मूंखे हाणे ॾे, इहो बि पुराणो। थोरो ॿुधायो कीअं थो थिए? न ॿुधायूं? हा, थोरो ॿुधायो कीअं थो थिए इन में साईं?
इहो ॿुधो वञे उहो चवण बि छा चवनि वारा वरी असां हुनखे जवाब बि ॾियूं अच्छा हिन में सवाल जवाब बि थींदा जी 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 ॻाइण वारा झुमिर बि पाईंदा इहो ॻाईंदा बि वरी असां वारो हुनखे जवाबु ॾींदासीं अच्छा झूमरी जेके ॿिया हूंदा आहिनि या तव्हांजा बि पंहिंजा माण्हू बि झूमर शादी वारा ई साईं उन्हनि में झुमिरियूं ख़ुशी आहे हर कोई घोट जो भाउ थियो घोट जो पीउ थियो अच्छा पोइ जिते तव्हांखे जेको आहे कंहिं शादी में कंजूस टकरबा आहिनि जे रुपयो ई न घोर पई हुजे ऐं पोइ उहो त मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त भई हवाई धंधो आहे किथे कंजूस बि टकरिजी वञनि था किथे त वरी अहिड़ो कमु बि थिए थो जो रोज़ी बि सुठी मिली वञे इज़त बि थिए किथे तकलीफ़ बि आहिनि फनकार छा कंदा आहिनि ज़ाहिर आहे फनकार आहिनि उहे छा कंदा आहिनि कुझु घोर वारा पंहिंजा वठी वेंदा आहिनि हाली उन्हनि खां पैसा घुराईंदा आहिनि पोइ ॿिया रीस कंदा आहिनि तव्हां ईअं कयो न न असां कोन कंदा आहियूं असां उहे अबिराड़े वारी रीत अञा हलूं जेको थियो नसीब जो हलिया वञो पोइ हाणे किथे 5 ॾिसंदा हुआ न फनकार त कंदा आहिनि फनकारी हा उहो त ज़ाहिर माण्हुनि खां घुराए की ज़माने लाइ हू त कंदा आहिनि बदिलजंदड़ वक़्त सां कम में बि बदिलाव अचे थो अॻे थर खां शहर ताईं मङणहार फ़क़ीरनि खां इन्हनि साज़न आधार रागनि जा सुर आलाप ऐं धुनूं ॿुधियूं वेंदियूं हुयूं मिठीअ खां मीरपुर माथेले ताईं नाले वारा अलगोज़े नवाज़ ऐं मङणहार फ़क़ीर छांयल हूंदा हुआ पर अॼु जे दौर में उन्हनि खे उर्दू ऐं सिंधी गाननि जी धुनुनि ते राज खे ख़ुशि करणो पए थो उहे शादियूं मुरादियूं हुजनि मेला मलाखड़ा हुजनि या वरी सियासतदाननि जूं तक़रीबूं ऐं चूंडुनि जा ॾिहाड़ा हुजनि या वरी ईद जा ॾींहं हुजनि ईद ते पंहिंजो सैर सफ़र के वॾा माण्हू ख़ुशी करण जिते वेंदा आहियूं ईद वारे ॾियारे उन्हनि खे मुबारक ॾियण जे लाइ असां वेंदा आहियूं अच्छा सियासतदान भला तव्हांखे जेको आहे घुराइनि जंहिं महिल खटनि या हाराइनि इलेक्शन में बिल्कुलु जंहिं महिल इलेक्शन थींदो अॻे ई चवंदा बाबा छा त पंहिंजा तयारु करे वेही रहो दुआ कजो असां खटियोसीं हू धुर बि चवंदी हाणे असां पोइ जेकी धुर खटंदी उहा असां ॾे ईंदी वठी वेंदी वॾी झुमिरियूं थींदियूं जलूस निकिरंदा उन में जेको रोज़ी असांजी मिली वेंदी पर जिते वेठा हुजो ऐं ख़बर पए हमरा हाराए वियो आहे पोइ पैसा ॾींदा आहिनि उहे न न पोइ हाराइण वारा त नज़र हिकु बि कोन ईंदो आहे उहो हाराइण वारो साईं पोइ किरायो गिची में हा न पोइ असां हाराइण वारे ते वेंदा बि न आहियूं साईं ॾिसंदा फलाणे खटियो आहे असां खटण वारे पासे ॾे वेंदासीं हारण वारे जो उन वड़ा वाई आहे 12 रबियुल अवल मोहरम जा ईंदा आहिनि उन में बि तव्हां 2 ॾींहं रोड़ीअ में असां वॼाईंदा आहियूं साईं इहो अॼु खां 5 साल 100 साल पहिरियां गुज़री विया आहिनि उहे असांजा बुज़ुर्ग वॼाईंदा आहिनि उन्हनि में साज़ वरी ॿिया हुया उहे डिगियूं चरनायूं अहिड़ियूं हूंदियूं जो हीअं करे वॼाईंदा हेठों घोड़ी ॾींदा तॾहिं वॼाईंदा नंगारो हूंदो उन खां पोइ वरी जंहिं ते नड़ बैत बि चयो वेंदो न न उहे न उहे न ॿी शइ न उहा ॿी शइ हे ज़ारियूं मुर्श लती भई ज़ारी आहे सचर सरमत जी आहे बेज़ल बादशाह जी आहे नूर मोला शाह जी आहे इहे ज़ारियूं पढ़ी वेंदियूं आहिनि पंहिंजो 9 तारीख़ बि 10 तारीख़ बल्कि 2 ॾियारा असां रोड़ी में वॼाईंदा आहियूं अञा ताईं अॻे नाले वारा माण्हू वॼाइण वारा थोरा बि हुई ऐं साहिदाब बि हर कोई घर खां हर कंहिंजी आयतियूं पंहिंजियूं पंहिंजा राज अलॻि अलॻि ॿधियल हूंदा अॼु जेको दौरु आहे हे दुकाननि जो थी वियो आहे पोइ हाणे हिते ग्राहक आहे बि ठीकु आहे होॾे आयो पोइ जंहिंजो नसीबु आहे हुनखे मिलियो वञे हाणे जेको आड़ती न आहिनि न बसि हाणे इहो आहे जेके जिन जी ग्राहक ॼमियल आहिनि हिते ईंदा आहिनि त हिते ईंदा जेके हुते दुकान ते ईंदड़नि ते उन दुकान ते ईंदा कोई ॿियो ई अची वियो पोइ हाणे हे नज़र आयसि दुकान बि ठीकु आहे जो अॻे नज़र आयसि बि त ठीकु आहे ईअं गुज़र सफ़र थिए सिंधियुनि खां सवाइ ॿियनि ॿोलियुनि वारा तव्हांखे घुराइनि था साईं हितां पंजाब ताईं रावलपिंडी इस्लामाबाद ताईं सिंधी सखावत जे हिसाब सां असांखे वठी वेंदा आहिनि अच्छा उहे जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि उहे तव्हांखे धुनूं कहिड़ियूं चवनि हा धुनियूं साईं जो पंजाबी वठी ईंदा उहो पंजाबी जा गाना चवंदा धुनियूं त उहे ॿुधाइणी पवंदी सिंधी बि चवंदा आहिनि पंजाबी या उर्दू ॻाल्हाईंदड़ या बलोची ॻाल्हाईंदड़ त सिंधी धुनूं बि ॿुधायो हा हा साईं उहे बि चवनि था अॼु इहे जेके गाना हलनि था पिया ज़माने में बलमा बलमा इहो ई बसि रहियो आहे त उहे जेके सिंधी सखावत जो हक़ीक़त में जेके रागड़ियूं आहिनि उन्हनि खे माण्हुनि पोइ ते फिटी करे अच्छा की तव्हां रागड़ियूं ॻाईंदा आहियो माना सुरनि मां पका राग महल जो राग थींदो हीअ टेम आहे त हिन टेम ते राग पोइ शादी वारे टाइम जो कहिड़ो राग हूंदो हिन पूरा जनासरी ॻाई वेंदी आहे थोरो ॿुधायो भला इहा आहे इन जो छा मतिलबु आहे
ही राग क्लासिकी मौसीक़ी हिनखे छॾी वेंदी आहे। नीम क्लासी जेकी आहे उहा राणो थियो, कोयारी थी, आसा थी, पिरबाती थी, इहे क्लासिकी मौसीक़ी खां अलॻि आहिनि। इहे पोइ तव्हांजो नओं नसुल इहे ॼाणे शयूं असांजी कोई बि न ॼाणे, हाणे सिर्फ़ु तव्हांखे अचनि। बसि असां पुराणा, हिकिड़ो मुंहिंजो शागिर्दु आहे उहो पको माना ख़बरदार माण्हू आहे, ॿियो मां आहियां, बाक़ी अलाह जो नालो आहे। छो त हाणे सिखनि छा थियो, हिकु त महांगाई थो, सिखण में घर छॾिणो पए थो, सिखण में उस्तादनि जी ख़िदमतां करणियूं पवनि थियूं। हाणे ख़िदमतां कनि था बचा पालनि, पोइ इन करे को सिखिया कोन्हे, न वरी को अॻियां पुछण वारो त बाबा ही तव्हां छा छा वॼायो, उहे माण्हू मरी विया। हिकिड़ो इहो बि दौरु हुयो त सिंध जा वॾा घराणा सम्झा वेंदड़ कुटुंबनि जा रुदालियुनि जियां पंहिंजा पंहिंजा मङणहार हूंदा हुआ ऐं उहे शादियुनि मुरादियुनि में नगारनि, ढोलनि ऐं शरनाए सां माहौल खे मचाईंदा हुआ ऐं झोमरी मस्तीअ में हथनि सां ॼण आसमान पकड़ण जी कोशिशि कंदा हुआ ऐं घोर कंदड़ मथनि घोर थींदा हुआ। अॼु जे दौर में बि इहो लाड़ो आहे, पर आड़त वारो इहो कमु घटि बचियो आहे। कमर्शियल दुनिया जो असरु हिन किर्त बि वरितो आहे जो सखर सूदो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिननि जा दुकान खुली विया आहिनि ऐं ही हाणे हर कंहिं ॾांहुं अच वञ कनि था। इन सिलसिले में दुकानदार अशफाक अली ऐं शौकत अली ॿुधाइनि था। दोल साईं 3-4 क़िस्मनि जा थींदा आहिनि। दोल वॾो आहे, दोली आहे, वरी उन खां पोइ मिज़रनि वॾा दोल आहिनि जेके शादियुनि ते वॼंदा आहिनि। अच्छा, माण्हू जेके आहिनि आमतौर ते शादियुनि ते कहिड़ा दोल वॼाईंदा आहिनि? वॾा इहे ई जेके अॼुकल्ह हलनि था। तव्हां घणा ॼणा खणी वञो इहे दोल? 4 ॼणनि जी टोली हूंदी आहे। 4 ॼणनि ते वधल हूंदो आहे? हा, दोल वटि घणा दोल हूंदा आहिनि? 2 दोल हूंदा आहिनि, हिकु बीन हूंदी आहे, हिकु छरनाए हूंदी आहे। हे जेको दोल आहे इहो तव्हां कीअं ठाहींदा, हुनजो तरीक़ेकार छा हूंदो? हे न काठीअ में ठहंदो आहे, जेकी आहे ठहियलु ठुकियल बि ईंदो आहे शक्करनि खां, सो उहो पाण वरी मरमत करे माना तयारु कंदा आहियूं। अच्छा, हाणे हीअ जीअं दोल आहे, हाणे हिन जो हीअ आवाज़ु ॿियो आहे, हिन जो आवाज़ु ॿियो आहे, इहो छो आहे? ताल ऐं जेको आहे नर जो आहे न हिसाब सां। हीअ ताल आहे, हीअ कहिड़ो आहे? हीअ ताल जो पासो आहे, हीअ हेठियों जेको आहे नर आहे जी। इहो हीअ छामो ठहंदो आहे, हीअ छामो ठहंदो आहे? इहो हिकिड़ी खल मां ठहंदो आहे साईं। न मक़सदु इहो जेको ताल आहे उनजे में छा पवंदो आहे ऐं जेको नर आहे उनमें छा पवंदो आहे? हेठों छाई लॻंदी आहे न साईं, पोइ आवाज़ु बदिलिजी वेंदो आहे, हुन में फ़र्क़ु थींदो आहे। हा। अच्छा, माण्हू जेके आहिनि तव्हांजो माना कहिड़े खे वधीक पसंदि कंदा आहिनि, माना ताल ते वधीक जंहिं महिल धकु लॻंदो आहे? हिसाबु आहे, हिकिड़ो ई हिसाबु आहे ॿिन्हिनि में, ताल ऐं नर जो माना हिकिड़ो ई हिसाबु आहे। मुआवज़ो केतिरो मिलंदो आहे तव्हांखे? मुआवज़ो छा थो मिले, असांजे मुल्क में छा आहे, कुझु बि न आहे। हिते वरी मिड़े पेट जो गुज़रान बि अलाए कीअं थिए। हाणे अॻे तव्हां ईअं हिते हुते हूंदा हुआ, हाणे असां ॾिठो आहे त हीउ इलाइक़ो तव्हां वसायो आहे, हिते घणा दुकान थी विया आहिनि? 4-5 दुकान आहिनि साईं। अॻे न हूंदा? अॻे न हूंदा, पोइ इन करे जो हाणे माना रोज़ी तक़सीम थी वई आहे, ॿियो माना ॿियो रोज़गार न आहे, इन करे ॿार मंदर आहे। तव्हां पंहिंजा हू इलाइक़ा विराए छॾिया आहिनि छा? बसि इहो हिकिड़ो ई इलाइक़ो आहे असांजे शहर में। मिसाल शादी ते फलाणे टोले खे फलाणे पासे वञिणो आहे, फलाणे खे फलाणे, इहे रस्ता बि विरायल आहिनि? इहे बि विरायल आहिनि, हा। पोइ ओतिरा जोड़ हूंदा आहिनि जेतिरा तयारु थी वेंदा आहिनि। उहे कहिड़े हिसाब सां विरायल आहिनि? उहे बसि ईअं दुकान जे हिसाब सां, जेके माण्हू वेंदा उहे दुकान जे हिसाब सां वेंदा, चइनि माण्हुनि जी टोली। तव्हांखे वठी उहे पाण वञनि या तव्हां पाण वञो पंधु करे? ईंदा आहिनि साईं असां वटि। पोइ हितां तव्हां कीअं वञो? असां उन खां कुझु 1200-1400 रुपयो ॻाल्हाए करे ऐं उन सां वेंदा आहियूं। प्रोग्राम सवारी कहिड़ी में तव्हांखे गाॾी मोकिलिनि या तव्हां पंहिंजे किरावनि ते वेंदा आहियूं? अच्छा जी साईं। ऐं जेको हिकिड़ो साज़ आहे, उनखां सवाइ ॿियो तव्हांजो जेको साज़ वॼाईंदड़ आहिनि उहे तव्हांजा हूंदा आहिनि या उहे ॿाहिरां घुराईंदा? हितां जा ई हूंदा आहिनि असांजा, हिते ई असां वटि ई आहिनि। हिकु दुकान ते घणा ॼणा हूंदा आहियो? हिकु दुकान ते 8-10 ॼणा खनि हूंदा आहियूं साईं। जीअं जीअं समाज में ॿियनि तबक़नि जा मसइला वधिया आहिनि, तीअं तीअं हिननि फ़क़ीरनि जा बि अनेक मसइला वधिया आहिनि। हुकूमतुनि पारां इज्तिमाही मसइला हल न थियण जे करे जीअं ॿियूं बिरादरियुनि जे बुनियाद ते गॾिजी कुझु करण लाइ जदोजहद में आहिनि, तीअं सखर में बि मङणहारनि पारां तंज़ीम जुड़ियल आहे, जेका सिंध जे ॿियनि हिसनि में बि आहे। उनजो अॻवान बिजली तौरु मशहूरु आहे, पर संदसि नालो मोहम्मद बचल आहे। अच्छा, तव्हांजी एसोसिएशन तव्हां ठाराई आहे? जी जी बिल्कुलु, एसोसिएशन ठहियलु आहे असांजी, फलाही अदारो आहे असांजो। हिन हुन में छा आहियो? मां उनजो सरबराह, पंहिंजी असांजी अंजुमन आहे।
हाणे इहो ॿुधायो त जेको मंगणहार बिरादरी आहे उनजा मसइला कहिड़ा आहिनि? साईं मसइला इहे आहिनि त असांखे न जेको आहे को सकाफ़त खाते वारो थो पुछणु अचे, ॿिए हंधि वञनि था असां नथा अचनि, ॻाल्हियुनि ॾे वञनि था ॿियनि ॾे वञनि था, न असांखे जेको आहे बैंड वारनि खां था पुछनि, न असां शरनान वारनि खां था पुछनि, न जेको आहे सिंधी सकाफ़त वारनि खां पुछनि असांजे। अच्छा, हीअ जेके तव्हांजा साज़ आहिनि तव्हांजा इहे ख़तमु थींदा पिया वञनि या बचाव में आहिनि? न साईं बिल्कुलु हिन वक़्तु जेको आहे न बिल्कुलु ख़तमु था थींदा वञनि। छाजे करे को असांखे न पुछे ई नथो, कोई न गवर्नमेंट जो कोई न मिनिस्टर थो अचे, न को ॿियो को सलाह जेको ऑफिसर आहे उहो कोई अचे थो, असां को ध्यानु ई नथो ॾिए हिन वक़्त ताईं। अच्छा, तव्हांजा मुख्य मसइला कहिड़ा आहिनि जेकॾहिं तव्हां? मसइला असांजा इहे आहिनि, असांखे क्लब खपे जेका जिते सिखिया जी थिए, जिते असां सिखी सघूं, ऐं तंहिंखां सवाइ जेको असांजे छोकिरनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि उनखे नौकरियूं ॾिनियूं वञनि, ऐं धंधा कारोबारनि जे लाइ जेको न आहे कंदड़ पढ़ियल न आहे उनखे जेको आहे कारोबार जे लाइ पैसो ॾिनो वञे त असां पंहिंजी रोज़ी करे सघूं। अच्छा, हिन कारोबार खे माना चओ त सपोर्ट करण लाइ जेको आहे फंड ॾियनि? हा, बिल्कुलु असांखे फंड ॾिना वञनि। असांखे जीअं अॻे सकाफ़त वारा ॾींदा, हिन वक़्तु असांखे मंगणारनि खे नथो मिले वञे। असांखे अॻे ॾींदा सकाफ़त खाते वारा असांखे वठी वेंदा, असांखे जेको आहे उहो पंहिंजे तरफ़ां चेक ॾींदा, कैश ॾींदा, हिन वक़्तु असांखे कोई नथो ॾिए। न उहे हर कंहिंखे ॾींदा या जेके फनकार हूंदा, जेके वजत कंदा उन्हनि खे? जेके घुराईंदा उनखे ॾींदा। हाणे नथा घुराइनि? न, हिन वक़्तु असांखे घुराइनि नथा पिया। अच्छा, ॿियो इहो ॿुधायो त तव्हां जेके ज़ाहिर आहे सॼे हिन सिंध जे मंगणहारनि जी ख़बर अथव त किथे किथे हाणे मंगणहार रहनि पिया सिंध में? अलाह जे हुकुम सां पूरी सिंध में कुंड कुर्शे में मंगणहार रहनि था, पर उन्हनि जो केर बि तदावारी नथो करे पियो हिन वक़्तु। अच्छा, घणा कहिड़े इलाइक़े में? घणा जेको आहे त हिन वक़्तु दादू आहे, सेवण आहे, भान आहे, सखर आहे, शिकारपुरा, अहिड़े तरीक़े सां हर शहर में हर ॻोठ में मंगणहार रहे थो। अच्छा, उन जेको मंगणहार उते रहनि था त उहे सभु हिकु जहिड़ो कमु कनि था या हाणे ॿिया बि कमु शुरू कया आहिनि उन्हनि? न, जंहिंखे जेको कमु हूंदो आहे, बीना वारो बीना वॼाईंदो, शरना वारो शरना वॼाईंदो, दोल वारो दोल वॼाईंदो, वरी बैंड जे शोबे में जेको कार्नेट वॼाइण वारो हूंदो कार्नेट वॼाईंदो, जेको वॾे बाजे वारो हूंदो वॾो बाजो वॼाईंदो, ब्रास वॼाईंदो, तंहिंखां सवाइ ढोल तंबूर वॼाईंदो, जंहिंखे जेको शोबो हूंदो उहो शोभा रखियल हूंदा आहिनि असांजा पंहिंजा। अच्छा, उहे कीअं विराइजनि शोभा? मिसाल हाणे तव्हां हीअ शुरू कई आहे त वरी तव्हां ढोलक नथा वॼाए सघो? न साईं, ढोलक न वॼाए सघंदो, वरी जेको ढोलक वॼाईंदो उहो ॿियो अगरि इहो सिखिया कंदो त वॼाए सघे थो। अहिड़ा उस्ताद बि असांजा आहिनि, हर साज़ जेको आहे न वॼाए सघनि था, पर कोशिशि करे हिकिड़ो हिकिड़ो था रखो? हिकिड़ो हिकिड़ो रखंदा आहियूं साईं, बिल्कुलु। हुनजो छा सबबु आहे? इहो इन करे जेको हिकु हूंदो उनजी बीड़ पकी हूंदी उन ते, ऐं ॿियो साज़ वॼाईंदो उन बीड़ सही न वॼंदी। अच्छा, बीड़ छा हूंदी आहे? बीड़ माना हुनजो जेको आहे सुर जेको आहे जंहिं शइ ते ठहियलु हूंदो उहो वॼाए सघंदो जी। अच्छा, ॿियो इहो त तव्हां जेके हैदराबाद में आहिनि, सेवण में बि आहिनि, दरगाहुनि मुख़्तलिफ़ ते बि जेको मंगणहार फ़क़ीर आहिनि, उन्हनि खे छा सरकार सपोर्ट करे थी? हिन वक़्तु कोई नथी करे पई। हिन वक़्तु असांखे कोई उते बि वीचारा असां चई बीठा आहियूं गवर्नमेंट खे त असां ॾे कुझु तदावारी कयो, हे कयो, असां लेटर लिखियो आहे, हर शइ कई, कोई नथो ॿुधे। असांजो हिन वक़्तु सखर जो मञियल उस्ताद आहे दोलियारो उस्ताद दुरमोहन, उहो हुनखे फालिज थी वियो, हिन महिल ताईं को पुछणु न आयो। मूंखे थी वियो, मूंखां हिन महिल ताईं को पुछणु न आयो। असां इहो था चऊं त असां ॾे छो नथो ध्यानु कयो वञे, असांखे छो असांजी सकाफ़त पोइ ते छो थी कई वञे? ॿियनि खे जेको अॻिते हलंदो थो वञे, असांखे धिकियो थो वञे, न असांखे नौकरियूं, न जेको कारोबार जेको असांखे ई पोइ ते धिके वञे छो? जॾहिं मोहम्मद बचल इहे सूर सले रहियो हो त हिकु ॿिए नौजवान खे अहिड़ी कार ते कावड़ आई ऐं उनजो इज़हार कयो त ॿिन्हीअ में दिलचस्प ॻाल्हियुनि जी ॾे वठि थी त के अंदरूनी ॻाल्हियूं बि ज़ाहिर थियूं जेके हीअं हुयूं। साईं, असांजो इहो हूंदो, असांजो ज़वार नानो मशहूरु अॻे जीअं हाणे भांडा रखिया अथऊं, ईअं न हो सिस्टम। इहो सिस्टम हिन शख़्स कयो तॾहिं दुनिया में शॾक पइजी वियो। हिन खोलियो बैंड जे लाइ, अड़ में वरी मंगणहार का कम बि सिखियो, पढ़ाई कोई कंहिंजो नालो खणी थो राजदारी जो, उन्हनि जा कम वॼाए थो वञे। हिन सां फ़ाइदो न आहे दुकाननि सां? न, असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे? फ़ाइदो हिननि खे, असांखे छाजो फ़ाइदो आहे? जेके माना घरनि में वेठल मंगणहार आहिनि उन्हनि खे फ़ाइदो न आहे? न, हे ॿाहिरां मंगणहार घुराए उन्हनि खे वॼराए थो, वरी हितां वारा जेके मंगणहार वेठा आहिनि उहे छुटा। इहो छो ईअं थियो आहे? बसि न, हुनजो सबबु छा आहे? माना ॿधी करणु सुठी ॻाल्हि आहे या न? ॿधी न आहे न साईं।
असांजे वॾनि जे दौर में ईअं न हो, वॾनि जे दौर में होटल ते वेंदा, अंबालिया होटल हूंदो पुराणो, उते मंगणारनि जी बैठक हूंदी। ॿुधो साईं। ॿियो असांजो नानो मशहूरु हूंदो जवाहर नालो, माण्हू घरनि में ॿुधाइण ईंदा, मोट पंजाबी छा, सिंधी छा, महाजर छा, सभु। हे छेॾक हाणे थियो आहे, उहो सुठो या ही सुठो आहे? उहो भलो। हे हाणे साईं जेके मिसाल दुकाननि ते नथा कमाइनि, जेको होटलनि में वेठा उहे वीचारा सुकनि था, हितां वारा कमाइनि था। कमाइण सुठी ॻाल्हि न आहे? सुठी ॻाल्हि आहे। माना सभु कमाइनि तव्हांजो चवण? हा। पोइ तव्हां बि खोले सघो था न दुकान, या तव्हांखे चओ था त पुराणो तरीक़ो अञा हुजे? उहो हिन में साईं माना पराए राज्यनि जा कम बि वॼाए था वञनि। उहो कीअं थोरो खोले सम्झायो? उहो ईअं माना कोई कंहिंजो राज वारो आयो, बाबा फलाणो किथे आहे, टीरो किथे आहे, बाबा उहो मरी वियो, उन्हनि जो भला कोई पुराणा नंढा जे न आहिनि उहे न आहिनि, ग़लति बयानियूं कनि था। ईअं नालो पुछंदा हिकिड़े जो उनजो ॿुधाइनि ई नथा। दुकाननि जे खुली वञण खां पोइ इन ज़ात बिरादरीअ जे माण्हुनि खां सवाइ ॿिया माण्हू बि रोज़गार ख़ातिर हिन किर्त में शामिल आहिनि। इहे साज़नि जी दुनिया जा माण्हू वॾे मर्तबे वारा बि रहिया आहिनि। सोरा फ़क़ीर खां वठी मिठे मंगणहार ताईं आलमी शोहरत बि हासिल कई अथाऊं, पर खेनि जेका हड़ हासिल न थी आहे उहा आहे बहितर अंदाज़ जी ज़िंदगी गुज़ारणु। मंगणहारनि जे इन किर्त सां साज़ ठाहींदड़ बि कमाइनि था त झूमरी बि। साज़नि में वक़्त सां गॾु तब्दीलियूं बि अचनि थियूं, ख़ासि करे उन्हनि में कतब ईंदड़ सामान में। अॻु जिते इहे ढोल नगारा ठहण में महीना लॻंदा हुआ, हाणे उहे ॾींहंनि में ठहियो वञनि। तव्हांजो हीउ साज़ जेको ढोल आहे या नगारो आहे, इहो कंहिं ठाहियो? इन में छा छा इस्तेमालु थींदो आहे? इन में लो इस्तेमालु थिए थो, चमड़ो इस्तेमालु थिए थो, उन में इहो ठाहियो। उहे पहिरियां जेके बुज़ुर्ग थी गुज़री विया उन्हनि ठाहियो। उन खां बाद में वरी काठी में ढोल, इहो असां तव्हांखे पहिरियों चयो त असांजो चाचो उहो जंडरीअ जो कमु बि कंदो हो, ढोल न पाण लाथो। ढोल त ज़ाहिर हाणे सॼी सिंध में आहिनि, त इन ते जेको अॻु में नगारे ते चमड़ो चाढ़ींदा हुआ, उहो कीअं माना तरीक़ो कीअं हूंदो आहे ठहण जो? साईं नगारे में जेकी खिल चमड़ो चढ़ंदो आहे उहो वॾे माल जो हूंदो आहे, माना कुएं जो, या उहो आलो हूंदो आहे, उन जा भुज लाहींदा आहिनि। उन भुजनि लाथण उन्हनि में वरी तशमा उन खल मां ई निकिरंदा आहिनि, जेके उन में मड़ियो वेंदो आहे नगारो। लोह जेको हुनजो हेठियों हिसो आहे हू लोह जो आहे, मथां चमड़े जो ठहियलु आहे, हू पाण ई ठाहींदा वॼाइण वारा। अच्छा, उहो घणा ॾींहं लॻी वेंदा हिकिड़े नगारे ठहण में? साईं नगारे में 2-3 ॾींहं लॻी वेंदा, छो त आली पोइ वरी जो तकड़ अहिड़ी हूंदी त बाहि ते कोयला ॿारे हू सुकाईंदा। पर सियारे में बि उहे रखिया हूंदा वॼाइण जे लाइ हेठि, त विच में कोयला भरंदा, माना उहो घिम ते कोन वधंदा। अच्छा, ढोल में जेकी तव्हां काठी चओ था, इहा काठी कहिड़ी इस्तेमालु थींदी? काठी लहो आहे सॼो साईं, सिर्फ़ु लही थींदी आहे? लही थींदी आहे। अच्छा, इन जे मथां जेको चाढ़ियो था उहो चमड़ो हूंदो आहे? छा हूंदो साईं चमड़ो इस्तेमालु थींदो आहे। इहा ॾोर तव्हांजे साम्हूं आहे, इहा इस्तेमालु थींदी आहे। ठाहींदा हिनखे पाण। इहे मथियों पासो जेको आहे इनखे मादी सॾिबो आहे, वरी हेठि हा मथियों हेठियों जेको आहे उनखे नर सॾियो वेंदो आहे। उनखे नर खे मसालो हणंदा आहियूं, हुनजो ॻोरो आवाज़ु थींदो आहे, उहो नर आहे। ऐं जेको सन्हड़ो आवाज़ु थींदो आहे उहा मादी आहे। अॻे हूंदी खल, हाणे जेके फोटू मरीज़नि जा निकिरंदा एक्सरे में, हाणे हिन में हुन में 3 ॾींहं लॻा वेंदा खल में। उहो खल जा भुज पटियूं
या ठाहियूं 2-3 ॾींहं सुकण में लॻी वेंदा हीअ 15 मिंटे जे अंदरि ही तयारु थी वञे मसालो साईं इहे ड्रम पिया हूंदा आहिनि तेल जा जेको तेल मखबो आहे पोइ उनजी मर उनजे मथां ॼमी वेंदी आहे उहा मर लाइ पोइ उहो मसालो उनजो ठाहींदा आहियूं उन सुर ऐं ताल में त फ़र्क़ु हूंदो हाणे अॻे ऐं हिन में हा हिन में हे हालांकि उन खल खां बि हे सुठो कमु थो करे ऐं हिन में तकलीफ़ कोन्हे 15 मिंटे में तयारु थी वञे न ठाहिण में त इहो त पर हिन जे वजत में त फ़र्क़ु हूंदो न वजत में हू खल ई ॼण हे बि वजे सुठो थो पर खल जो जेको वॼणु उहो हिन में जेके जेको हिकिड़ो दोल आहे उहो अंदाज़न हूंदो केतिरे ख़र्च जो ठहे थो ऐं हिन वक़्तु 5-6 हज़ार खाई थो वञे जी अच्छा पोइ उहा जेकी हिकिड़ी टोली हूंदी आहे उहो घणा जेको आहे दोल पाण साण रखे जेका दोली वारो हूंदो आहे हिकिड़ो दोल वारो हूंदो आहे 2 असां शरनाइन ते हूंदा आहियूं हिकिड़ी माना 5 ॼणनि जो असांजो सेट आहे अच्छा 5 सेट तव्हां खणो था शादी जे लाइ या कंहिं ख़ुशी लाइ त उहो टोटल उनजो ख़र्चु घणो आहे उन साधन जो साईं साधन जो ख़र्चु साईं 5-6 हज़ार दोल आहे ऐं इहे 3 हज़ार जी बीन आहे ऐं हीअ जेको आहे 500 में मिली वेंदो आहे 1000 में मिलंदो आहे पोइ जे वञो तव्हां शादी ते त पोइ तव्हां कमायो घणा साईं पोइ हवाई धंधो आहे पोइ सभु हिकु ॼणा किथे पोइ 5000 बि थिया वञनि किथां 3000 बि थिया वञनि किथां 1000 रुपया बि थी वञे पोइ विर्छ कीअं कयो उन्हनि जी उनजो हिकु 5 ॼणा आहियूं त उहो हिसाब 5 ई थींदा तोड़े उहो मेड़ण वारो हुजे या वॼाइण वारो हुजे हिकु वारो कोन बाक़ी 5 जेके आहिनि 2 दोल 1 बीन 2 मुता उहे हिसा बराबरि जा मेण वारो वठी ईंदासीं त उनखे 100-200 रुपयो उहो अलॻि ख़र्ची जी 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 असांखे यादि आहे साईं जेको आहे हर कोई पंहिंजे शहर में थी गुज़रियो आहे सखर में असांजा वॾा हुआ जानन नालो हुनजो रोड़ीअ में रबन फ़क़ीर हुयो शिकारपुर में ख़ान साहब पीरल ख़ान हुयो हैदराबाद में बसोत हुयो उन्हनि जा नाला उरूज ते हुया उर्स फ़क़ीर बि रहियो आहे उर्स फ़क़ीर बि रहियो आहे नालनि वारा हे वधीक आहे उर्स फ़क़ीर सोराब फ़क़ीर बि उहो सोराब फ़क़ीर त वरी साईं कल्चर ॿियो ॻाइण वारो थी वियो तॾहिं बि मंगणार फ़क़ीर हा आयो हुयो मंगणार मीरासी हुयो या को वज़ीर आला ईंदो त पोइ हितां खणी वेंदा असांखे पोइ कमु निकिते खां पोइ वरी पुलिस वारा खंभड़ खां वठी परे कंदा मिलण बि कोन ॾींदा पोइ जंहिंमहिल ईंदा त असांखे कार में खणी वेंदा पोइ जंहिंमहिल कमु निकिते खां पोइ त बाबा असां वज़ीर आला सां कुझु ॻाल्हायूं त सयूं न पोइ ईंदो अच्छा पोइ वज़ीर आला या वज़ीर आज़म या इन VIP प्रोग्रामनि में तव्हांखे वठी थो वञनि उनजा पैसा ॾियनि हा कुझु बि कोन पाण ॾियनि बाक़ी जेको वठी वञनि उहो 1000 रुपया असांखे ॾींदा आहिनि बाक़ी 1000 ॾिने खां पोइ रुपयो बि न हिकिड़ो साईं कंहिं बि हुकूमत में असांजी पर घुर कंहिं बि हुकूमत कान कई आहे त भई ख़ुशीअ जे इज़हार जे वॼाइण वारा आहिनि हे फ़क़ीरनि दुआ कंदा हिननि खां पोइ ॾुख सूर पुछूं कुझु कंहिं बि कोन्हे मंगणहार के किर्त सां गॾु संदन औरतूं बि सहरा ऐं गीच ॻाइण लाइ घरनि में वेंदियूं रहियूं आहिनि ढोल जे दॿके ऐं ताड़ियुनि जे रिदम ते सहरा ऐं गीच चवंदियूं रहियूं आहिनि वक़्तु बदिलण सां गॾु हुननि जे निज शहरनि में बि बदिलाव ईंदो रहे थो हाणे रुगो मंगणहार बिरादरीअ सां वास्तो रखंदड़ सहरा चवंदड़ औरतूं नाहिनि पर ॿियूं बि कई औरतूं इन किर्त खे लॻल आहिनि उन्हनि मां त केतिरियूं नामियारियूं ॻाइणियूं बि बणियूं आहिनि आबदा परवीन खां हुमेरा चना ताईं सिंध जे पहिरें जोड़ वारियूं फ़नकाराऊं बि सहरा ऐं गीच ॻाइण खे ऐब न सम्झंदियूं रहियूं आहिनि मोहम्मद जोड़े दे बाग जो गोट घूमी घरे आयो बल्ले 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 गोट घूमी घरे आयो बल्ले 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 हार गुलान जा पायो बल्ले 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 जंजी मोर जेड़ी चाल बल्ले बल्ले आहे सुनो बेमिसाल बल्ले बल्ले गोट घूमी घरे आयो बल्ले 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 आयो खैर असां के सिंध
घरनि में तोड़े सालगिरह जी तक़रीबुनि में सहरा या गीच ॻाईंदड़ इन्हनि औरतुनि खे घुराए ख़ुशीअ जो इज़हार कयो वेंदो आहे। सहरनि ऐं गीचनि जा सवें क़िस्म रहिया आहिनि। ईद मुरादिन, शादियुनि ऐं पधरियुनि जा अलॻि सहरा हूंदा हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ रस्मुनि लाइ सवें सहरा, गीच ऐं लाॾा वग़ैरह मौजूदु आहिनि। पर जीअं मंगणहार के किर्त ते जदीद मौसीक़ी हावी थी आहे, तीअं ही औरतूं बि सहरनि जे अंदाज़ में सिंधी, सराइकी, उर्दू ऐं पंजाबी गीत बि ॻाइनि थियूं त ग़ज़ल जहिड़ी सन्फ़ खे बि सहरनि जे अंदाज़ में ॻाए वॼाइनि थियूं। वक़्त सिर उन में एक्सटेंशन थींदी रहे थी पई। हाणे हिकिड़ा त असांजा उहे गीच आहिनि जेके क़दीम आहिनि। उन गीच में इहो हूंदो आहे त उन में मिसरा, शादी जा गीच आहिनि त साॻियो मिसरो हूंदो आहे। नथ त राणेल जी या मुंडी त राणेल जी, पहिरियों सिर्फ़ु थल हूंदो आहे, गीच में सिर्फ़ु थल ठाहिबो आहे, बाक़ी मिसरा साॻिया हूंदा आहिनि। त जदीद दौर में, हिन दौर में कुझु नवां लाॾा बि इंट्रोड्यूस थियनि था पिया, जंहिंमें मौजूदा सूरत हाल जा मौजूदा निवाण भरियूं ॻाल्हियूं बि उन में शामिलु थियनि पियूं। हिन में छा आहे त असां वटि बदकिस्मती सां ज़ाइफ़ूं असांजूं या जेके असांजूं औरतूं आहिनि, शादी मुरादी में हाणे गाना बि ॻाइनि थियूं गीच जे अंदाज़ में, थाल ते या थाल वॼाए या ढोल वॼाए। जेके आम मशहूरु गाना आहिनि अॼुकल्ह उहे बि शादियुनि मुरादनि में हलनि था पिया। छो त टीवी जो, चैनल्स जो असरु आहे, या जेके पढ़ियल लिखियल असांजूं नींगरियूं आहिनि या जेके असांजूं ख़वातीन आहिनि, उहे मशहूरु गाना बि सहरनि जे अंदाज़ में इन करे चवनि थियूं त छा या त उहे सिंध जा जेके कुझु गीच, कुझु सहरा हुननि उहे ट्रांसफर न थिया आहिनि उन्हनि घरनि में, उन्हनि खे नथा अचनि। उहो सहरो शादीअ में त ॻायो वञे थो पियो, पर सहरे जो जेको कॉन्सेप्ट आहे असां वटि, क़दीम जेको असां वटि रवायती सहरो आहे, उहो सिंधी लोक शाइरी जे हवाले सां कुंवार ऐं घोट जे शान में या शादी जेके रस्मुनि जे हवाले सां हिकिड़ी शाइरी हूंदी आहे। सॼे मंगणे खां वठी वेंदे रुख़सतीअ ताईं मुख़्तलिफ़ जेके अचनि था पिया मरहला रस्मुनि जा, रवाजनि जा, जेके सवण आहिनि, साठ आहिनि, हर सवण जो, हर साठ जो वक़्तु घटि आहे, न त इहो बिल्कुलु स्टडी कजे हा त असां वटि ख़ानदानी तौर ते बि असांजे घराणे में बि असांजी ॾाढी बेगम फ़क़ीराणी बि सहरा चवंदी हुई, छो त बल्कि उन शुरूआती सहरनि खां कई ऐं पोइ काफ़ी कलाम में आई। त उन्हनि वटि असांजे मीरपुर कबीले में इहो हुयो त मंगणे जा अलॻि सहरा ऐं जेकॾहिं पधरी कबी उन जा अलॻि सहरा, उन में उनजो ज़िक्र हूंदो हो। ऐं शादीअ में बि मेहंदी जेकॾहिं घोट खे भेनरूं हणनि थियूं त उन्हनि जो अलॻि सहरो, जीअं हथे गुल मेहंदी आहे त मेहंदीअ जा अलॻि सहरा आहिनि। वरी निकाह खां पोइ, निकाह खां अॻु जा ॿिया सहरा, सर्किस ते घोट वेंदो त ॿिया सहरा आहिनि, ऐं लावनि जा वरी अलॻि अलॻि सहरा आहिनि। वरी उनखां पोइ कुंवार जा जेके मुख़्तलिफ़ अचनि था पिया सवण, साठ ऐं घोट जा ऐं रुख़सतीअ जा, त असां वटि सॼी कहाणी शादी जी हूंदी आहे, उहा लोक शाइरी जे हवाले सां सहरनि में मौजूदु आहे ऐं अञा ताईं उहा आहे असां वटि, कोई इहा सिलसिलो ख़तमु न थियो आहे, सिंध में अञा जारी आहे। सिंध जी सुहिणी सकाफ़त में मंगणहार ऐं सहरा चवंदड़ औरतूं जेको रंग भरीनि थियूं, उनजो इज़हार मशहूरु लोक ॻाइणी बेगम फ़क़ीराणीअ जो शाइर ऐं रागी पोटो अख़्तर दरगाही कुझु हीअं बयानु करे थो। सिंध जा असलूका जेके फ़नकार घराणा आहिनि उहे आहिनि भट्ट, भान ऐं मंगणहार। ऐं मंगणहार जो इंतिहाई वॾो जेको आहे सो मोतबर कंट्रीब्यूशन आहे सिंध जे फ़न में, सिंध जे राग में। सिंध जे सरताज शाह लतीफ़ भिटाई ख़ुदि मंगणहार खे वॾे मोतबर अंदाज़ सां यादि कयो आहे पंहिंजे बेत में, त जेतो मंगणहार मंगणो आऊं पिणु मंझां तन। भिटाई चयो आहे त मां पाण इन्हनि तोमो आहियां जेके तूं मंगणहार आहीं, माना ॾाढो इज़त सां हुनखे मंगणहार खे चयो आहे, जेतो मंगणहार मंगणो आऊं पिणु मंझां तन, की कहूं मुंहिंजे कन इर्त मंझारा इन जे। जेको तोड़ फ़न आहे उहो मूंखे ॿुधाए, छो त मां पाण मंगणहार आहियां। हिकु त इहो कॉन्सेप्ट आहे त उन दौर जा जेके भट्ट, भान हुया ऐं मंगणहार हुया, त इनामनि जे लाइ, इकरामनि जे लाइ उन दौर जे अमीरनि ॾे, उन दौर जे बादशाहनि ॾे वेंदा, पंहिंजो फ़न पेश कंदा ऐं हिकिड़ी शइ मंगतो थी करे ऐं मंगंदा हुया। हिकिड़ो त इहो कॉन्सेप्ट असां वटि मंगणहार जो मिले थो पियो। कुझु मंगणहार घराणा ईअं चवनि था त असांजो ॾाॾे जो नालो मंगण हुयो ऐं जंहिंखे ख़ुशी थी हुई उन में उनखे हार पिया ऐं उनखां पोइ उनखे मंगणहार चयो वियो। ऐं असां बहरहाल जेका बि रवायत आहे, हिन वक़्तु सिंध जे म्यूज़िक जे पासे ॾे सिंध जे फ़नकार घराणे जे हवाले सां मंगणहारनि जो औरतूं हुजनि तोणे मर्द हुजनि, सिंध जे राग में, सिंध जे म्यूज़िक में हुनजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। मर्द मंगणहार आम महफ़िलुनि में म्यूज़िशियन जी हैसियत में, असां वटि जेके सिंध में जेके शादियूं थियनि थियूं
त उन में मंगणहारनि जो जेको टोलो आहे उहो असां वटि लाज़मी हूंदो आहे, हुन जो हिकिड़ो पंहिंजो रंग आहे शरनाए जो ऐं चहे जो, उहो उन में परफॉर्म कनि था पिया। ऐं शादीअ जो रंग असल में भरिजे ई मंगणहारनि सां थो। जेकॾहिं मंगणहार शरनाए ऐं दोहला वारा, शरनाए ऐं चहे वारा जेकॾहिं इहे शादीअ में न आहिनि त ॼण शादी लॻे ई नथी। सिंध जी हिकिड़ी अहिड़ी उन में अहिड़ो रंग थो अची वञे जेके साउंड जी ज़रूरत बि न आहे। शरनाए ऐं दोल अहिड़ो साज़ आहे जेके तव्हांखे इको साउंड वग़ैरह जी ज़रूरत न आहे, उनजो एॾो ई नेचुरल हिकिड़ो अहिड़ो आवाज़ु आहे। त उनखां पोइ असांजा कुझु मंगणहार रागी आहिनि वोकल, जेके तमामु वॾा नामियारा बि थिया आहिनि। असां वटि मोहम्मद यूसुफ मरहूम मंगणहार हुयो, मंगणहार कबी फ़नकार घराणे जो माण्हू हुयो। ऐं जेको आहे सो शफ़ी फ़क़ीर बि आहे। त उनखां अलावा कुझु ख़ासि तौर ते जेको तव्हां सेहरनि जी ॻाल्हि कई, त सेहरो असां वटि लोक फ़न में ऐं लोक शाइरीअ में बि उनजो हिसो शामिलु आहे। लोक शाइरी बि आहे त लोक फ़न बि आहे। ऐं लोक फ़न इन हवाले सां आहे ऐं त हिन जी इहा ख़बर नथी पए त हिन जा असुलु मौजूद केरु आहिनि। ऐं लोक शाइरी बि इन हवाले सां हुन में कंहिं शाइर जो नालो न हूंदो आहे। ऐं सदियुनि खां उहे सॼे लोक जो जेको बि ठाहे या गॾिजी सॼी हिकिड़ो इज्तमाही फ़न आहे असांजे सिंध जो। सिंध जा ही सुलछणा किर्त संभारे हलंदड़ हिननि किरदारनि पंहिंजनि सूरनि सदमनि खे बि ख़ुशीअ जा रंग ॾेई छॾिया आहिनि। कैमरामैन सईद भे सां गॾु मुमताज़ बुखारी, KTN न्यूज़, सखर।